अस्सलाम वालेकुम, वेलकम टू करियर कार्नर ऑनलाइन अकेडमी। अमजद अली कलवड़ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर। अॼु असांजो टॉपिक आहे फ़इल ऐं उन जा क़िस्म। फ़इल जेको आहे सिंपली को बि कमु जेको आहे न, अगरि को असां कमु कयूं था त कमु करण खे असां छा चवंदा आहियूं, उहो हिकिड़ो फ़इल ज़ाहिर कंदो आहे। जीअं मिसाल मां हे लिखां थो या पढ़ायां थो, तव्हां पढ़ो था त इहो छा आहे, इहो फ़इल आहे। ठीकु आहे। जीअं ख़ासि करे जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि, जीअं खाइणो, पीअणो, उथणो, वेहणो, सुम्हणो, कमु करणो, खेॾणो, इहे सॼा जेके आहिनि छा आहिनि, इहे फ़इल आहिनि। ठीकु आहे। हाणे फ़इल थींदो छा आहे, फ़इल असां चवंदा आहियूं जुमिले में जेको कमु करण जी माना ॾेखारे। जुमिले में जेको कंहिं बि कमु करण जी माना ॾेखारे त उनखे असां छा चवंदा आहियूं, फ़इल चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे फ़इल जा जेके आहिनि न, उहे मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि। हाणे सिंपल आहिनि, एतिरा ॾुखिया न आहिनि। हिकिड़ो थींदो आहे फ़इल लाज़मी। हाणे इहा त तव्हांखे ख़बर पइजी वई त मिसाल आहे, फ़र्ज़ु कयो मां लिखां थो हिकिड़ो जुमिलो। ठीकु आहे। हिकिड़ो मां जुमिलो लिखां थो त अहमद रांदि खेॾे थो। अहमद रांदि खेॾे थो। हाणे हिते अहमद जेको आहे उहो छा आहे, उहो असांजो आहे फ़ाइल। ठीकु आहे। अहमद छा आहे, फ़ाइल आहे। ऐं रांदि छा आहे, रांदि असांजो आहे मफ़ऊल। ऐं खेॾे थो छा आहे, खेॾे थो छा आहे, फ़इल आहे। ऐं अगरि असां ग्रामर जे हवाले सां पार्ट्स ऑफ स्पीच जेके हूंदा आहिनि असांजा ॻाल्हाइण जा लफ़्ज़, उन में अहमद छा आहे, इस्म आहे। ठीकु आहे। रांदि बि छा आहे, हिकिड़ो इस्म आहे। ऐं हे जेको आहे खेॾे थो छा आहे, उहो हिकिड़ो फ़इल आहे। ठीकु आहे। त जुमिले जी अगरि बीहक ॾिसूं था त हे असांजो फ़ाइल, हे मफ़ऊल, हे फ़इल। फ़ाइल असां चवंदा आहियूं कम जो कंदड़। रांदि खेॾे केरु थो, अहमद खेॾे थो, त उहो छा आहे, कम जो कंदड़ केरु आहे, अहमद आहे, त उहो फ़ाइल आहे। हाणे जंहिं ते कमु कयो वञे, यानी कि खेॾिजे छा थी, रांदि खेॾिजे थी, त उन जेका शइ जंहिं ते कमु कयो वञे थो उनखे असां मफ़ऊल चवंदा आहियूं। ऐं बाक़ी जेको कमु हूंदो आहे कंहिं बि जुमिले में, त उनखे असां छा चवंदासीं, फ़इल चवंदासीं। हाणे अहिड़े हिसाब सां जुमिलनि जी जेका कंडीशन हूंदी आहे, हाणे उन्हनि जुमिलनि जी कंडीशन जे मुताबिक़ फ़इल जा जेके हूंदा आहिनि न, उहे क़िस्म हूंदा आहिनि। हाणे फ़इल जा ख़ासि करे ॿ वॾा क़िस्म आहिनि। हिकिड़ो फ़इल लाज़मी, ॿियो फ़इल मुतअदी आहे। ठीकु आहे। हाणे जेको फ़इल लाज़मी हूंदो आहे न, उन में सिर्फ़ु छा हूंदो आहे, फ़ाइल हूंदो आहे, यानी कि सब्जेक्ट जंहिंखे इंग्लिश में चवंदा आहियूं फ़ाइल, ऐं प्लस में ॿियो छा हूंदो आहे, हिन सां गॾु फ़इल हूंदो आहे। उहो फ़इल जंहिं में सिर्फ़ु फ़ाइल हुजेसि गॾु, त उहो छा हूंदो, उहो फ़इल लाज़मी हूंदो। मिसाल फ़र्ज़ु कयो मां हिते जुमिलो लिखां थो, हसनैन पढ़े थो। हसनैन पढ़े थो। हाणे हिन में ॾिसो त जेको हे पढ़े थो असांजो फ़इल आहे न, उन सां गॾु सिर्फ़ु हिकिड़ो फ़ाइल आहे, हिन में मफ़ऊल न आहे। त उहे फ़इल जेके पाण सां गॾु सिर्फ़ु फ़ाइल खणनि था, त उहे छा हूंदा, उहे असांजा फ़इल लाज़मी असां उनखे चवंदासीं। ठीकु आहे। हाणे सिंपल आहे, जीअं असलम पढ़े थो, अहमद खेॾे थो। ठीकु आहे। ऐं अली रोए थो। त हाणे अहिड़ा जेके जुमिला आहिनि जंहिं में सिर्फ़ु फ़ाइल हुजे, ॿियो फ़इल हुजे, त उहे छा हूंदा, फ़इल लाज़मी हूंदा। ठीकु। हाणे ॿियो जेको असांजो टाइप आहे, क़िस्म आहे फ़इल जो, उहो आहे फ़इल मुतअदी। फ़इल मुतअदी छा हूंदो आहे, हाणे ख़ासि करे ॾिसो, ॿी जेका कंडीशन असां इहा चवंदा आहियूं त जेको फ़इल लाज़मी हूंदो आहे न, उन में हिकिड़ो जेको फ़ाइल जेको कमु करे थो न, उनजो ॿिए इस्म ते असरु न थिए, ॿिए इस्म ते असरु न थिए। या हसनैन पढ़े थो, हाणे हिन सां ॿिए कंहिं इस्म ते असरु थिए थो या नथो थिए। फ़इल मुतअदी में छा थींदो आहे, फ़इल मुतअदी में छा थींदो आहे, अगरि को बि कमु कयो वञे थो, त उन फ़ाइल जेको कमु करे थो, उनजो असरु ॿिए कंहिं इस्म ते पवे थो। या ईअं चऊं खणी त उहो फ़इल जंहिंसां गॾु फ़ाइल बि हुजे, जंहिंसां गॾु फ़ाइल बि हुजे ऐं मफ़ऊल बि हुजे। ठीकु आहे। फ़ाइल, मफ़ऊल ऐं फ़इल, इहे टई हुजनि त उहे जेको फ़इल हूंदो, यानी कि जेको पाण सां फ़ाइल बि खणे, मफ़ऊल बि खणे, त उनखे फ़इल मुतअदी चवंदासीं। या ॿी कंडीशन असां ईअं चवंदासीं त अहिड़ो फ़इल जो अहिड़ो क़िस्म जंहिंसां को जेको फ़ाइल कमु करे थो, त उन कम जो असरु ॿिए कंहिं इस्म ते पवे, त उनखे असां छा चवंदासीं, फ़इल मुतअदी चवंदासीं। फ़र्ज़ु कयो मां हिते हिकिड़ो जुमिलो लिखां थो, ॿिली कूओ खाए थी। ठीकु आहे। असांखे ख़बर आहे त जेको खाए थी, इहो छा आहे, फ़इल आहे। ठीकु आहे। हाणे हिते जेको फ़ाइल आहे असांजो, ॿिली आहे। फ़ाइल असांजो छा आहे, ॿिली आहे। त हाणे इन ॿिली छा करे थी, खाए थी। हाणे हिन जो जेको खाइण जो असरु कंहिं ते पए थो, कूए ते पए थो न।
खाइजे केरु थो, उहो खाइजे थो जंहिंखे मफ़ौल चवंदा आहियूं। त हाणे इहे जेको फ़इल हूंदो आहे जेको पाण सां गॾु फ़ाइल बि खणे मफ़ौल बि खणे त उन फ़इल खे फ़इल मुतअदी चवंदासीं। सिंपली जंहिंमें फ़ाइल मफ़ौल ऐं फ़इल हुजनि त उहे छा हूंदा, उहो इन क़िस्म जो जेको फ़इल हूंदो उनखे फ़इल मुतअदी चवंदासीं। जंहिंमें सिर्फ़ु फ़इल सां गॾु फ़ाइल हुजे उनखे फ़इल लाज़मी चवंदासीं। क्लियर। हाणे फ़इल मुतअदी जा वरी फर्दर जेके आहिनि न उहे टाइप्स थींदा आहिनि। जेको फ़इल मुतअदी मारूफ़ जंहिंखे चवंदा आहियूं, ठीकु आहे, फ़इल मुतअदी मारूफ़। हाणे इहो तक़रीबन साॻियो ई हूंदो आहे, यानी कि हिन साॻे मुतअदी जेको मारूफ़ हूंदो न, फ़इल मुतअदी हूंदो न, उनजो जेको सिंपल उहो ई साॻियो ई जुमिलो जंहिंमें फ़ाइल मफ़ौल ऐं फ़इल हुजे, जंहिंमें ईअं चऊं त फ़ाइल ज़ाहिर हुजे, जंहिंमें फ़ाइल जेको आहे उहो ज़ाहिर हुजे। जीअं मिसाल मां चवां थो त ड्राइवर कार हलाए थो, ड्राइवर कार हलाए थो, इहो छा आहे, हिकिड़ो जुमिलो आहे जंहिंमें फ़ाइल छा आहे उहो ज़ाहिर आहे। उहो फ़इल जेको जंहिंमें जेको आहे फ़ाइल जेको आहे पाण सां गॾु खणे उहो फ़ाइल ज़ाहिर हुजे त उनखे असां छा चवंदासीं, फ़इल मुतअदी मारूफ़ चवंदासीं। ठीकु आहे। पर हिकिड़ो फ़इल मुतअदी मजहूल अहिड़ो फ़इल हूंदो आहे जेको पाण सां गॾु ॻुझो फ़ाइल खणंदो आहे, यानी कि फ़ाइल मौजूदु त हूंदो आहे पर सिर्फ़ु जेको फ़ाइल कमु करे रहियो हूंदो आहे उन फ़इल खे सिर्फ़ु उहो छा कयो वेंदो आहे, ज़ाहिर कयो वेंदो आहे। जीअं फ़र्ज़ु कयो मां लिखां थो दर ठहे थो, दर ठहे थो। हाणे ख़ासि करे जेको असां चवंदा आहियूं न एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस, त एक्टिव वॉइस वारा जेके बि जुमिला हूंदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि, फ़इल मुतअदी मारूफ़ वारा हूंदा आहिनि। बाक़ी जेके पैसिव वॉइस वारा हूंदा आहिनि न जुमिला, उहे कहिड़ा हूंदा आहिनि, फ़इल मुतअदी मजहूल हूंदा आहिनि उहे। जीअं दर ठहे थो, जीअं चवंदा आहियूं न आई राइट अ लेटर, मां ख़त लिखां थो, लेटर इज़ रिटन बाय मी, मूंखां ख़त लिखियो वञे थो, यानी कि दर ठहे थो, इहो छा ज़ाहिर करे थो, पैसिव वॉइस खे ज़ाहिर करे थो। ड्राइवर कार हलाए थो, इहो सिंपली असांजो छा आहे, एक्टिव वॉइस वारो जुमिलो आहे, इनखे असां फ़इल मुतअदी मारूफ़ चवंदासीं, जंहिंमें सिंपली असांजो सिधो जुमिलो हुजे। बाक़ी अगरि जंहिंमें फ़ाइल छा हुजे उहो ॻुझो हुजे त उनखे असां छा चवंदासीं, फ़इल मुतअदी मजहूल चवंदासीं। जीअं दर ठहे थो, या मिसाल मां लिखां थो कार हलाई वई, कंहिं त हलाई हूंदी न, कार हलाई वई। त हाणे इहे जेके जुमिला आहिनि इहे जेके शो करनि था उहे फ़इल मुतअदी मजहूल खे ज़ाहिर करनि था। हाणे फ़इल मुतअदी मारूफ़ जो हिकिड़ो ॿियो वरी जेको आहे क़िस्म थींदो आहे जंहिंखे असां फ़इल मुतअदी मारूफ़ बिल वास्ता चवंदा आहियूं। बिल वास्ता यानी कि कंहिंखां जेको आहे हिकिड़ो फ़ाइल पंहिंजो कमु ॿिए कंहिंखां कराए थो। ठीकु आहे। हाणे मिसाल मूंखे कपिड़ा सिबण त न ईंदा न, मां छा कंदुमि, मूं उहे कपिड़ा कंहिंखां सिबराईंदुमि, दर्जी खां सिबराईंदुमि। मूं कपिड़ा दर्जीअ खां सिबराया, ठीकु आहे, मूं कपिड़ा दर्जी खां सिबराया, यानी कि हिते फ़ाइल त मां, ठीकु आहे, मूं आहे, पर जेको इहो जेको मां कमु करायां थो सिबराइण जो, उहो कंहिंखां करायां थो, दर्जी खां करायां थो। त हाणे अहिड़ा फ़इल जेके आहिनि जंहिंमें फ़ाइल जेको आहे उहो पंहिंजो कमु ॿिए कंहिंखां करवाए थो, त उनखे असां उहो जेको फ़इल उन जुमिले में इस्तेमालु थींदो त उन खे असां चवंदासीं फ़इल मुतअदी मारूफ़ बिल वास्ता। क्लियर। या मिसाल मां चवां थो त नदीम गुलज़ार खां नांग मारायो। नदीम पाण न मारे सघे पियो, इन करे उहो गुलज़ार खां नांग माराए, त उहो जेको आहे उहो छा खे शो करे थो, त हाणे पंहिंजो कमु हुन ॿिए खां करायो। ठीकु आहे। या मिसाल असां चऊं माई जन्नत शादीअ जी मानी तस्मीना खां पचराई। इहो छा थियो, यानी कि जेको फ़ाइल आहे उहो पाण कमु नथो करे, उहो ॿिए कंहिंखां कमु कराए थो, त उहे जेके फ़इल हिते इस्तेमालु थींदा उनजो जेको कमु हूंदो उनखे असां चवंदा आहियूं फ़इल मुतअदी मारूफ़ बिल वास्ता। या मिसाल मां मोचीअ खां पंहिंजा जूता पॉलिश कराया, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो पाण कमु मां नथो कयां, त इहे जेके इन जा कंडीशन हूंदी उनखे असां चवंदासीं उहो फ़इल कहिड़े क़िस्म जो इस्तेमालु थिए थो हुते, फ़इल मुतअदी मारूफ़ बिल वास्ता।
ठीक है, या फ़ैल मुतादी बिलवास्ता भी तव्हां चई सघो था, मारूफ़ चओ न चओ। क्लियर। हाणे इहे छा आहिनि, आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। जंहिंमें सिर्फ़ु फ़ाइल ऐं फ़ेल हुजे त उहे छा हूंदा, उहो फ़ेल लाज़मी हूंदो। जंहिंमें फ़ाइल मफ़ूल ऐं फ़ेल बि हुजे उन में फ़ेल उनखे चवंदासीं असां फ़ेल मुतादी। ऐं फ़ेल मुतादी खे फर्दर ॿिनि क़िस्मनि में विरायो वियो आहे। हिकिड़ो फ़ेल मुतादी मारूफ़, यानी कि जंहिंमें जेके एक्टिव वॉइस वारा जेके बि जुमिला हूंदा, ऐं फ़ेल मुतादी मजहूल जंहिंमें पैसिव वॉइस वारा जुमिला हूंदा। ठीकु आहे, जंहिंमें ख़ासि करे फ़ाइल छा हूंदो, उहो ॻुझो हूंदो। बाक़ी फ़ैल मुतादी मारूफ़ बिलवास्ता उहो फ़ैल जंहिंमें हिकु फ़ाइल जेको आहे उहो पंहिंजो कमु ॿिए कंहिंखां कराए थो, त हुनखे असां छा चवंदासीं, फ़ैल मुतादी मारूफ़ बिलवास्ता। अच्छा, उन खां बाद में अचो हे जेके आहिनि टे फर्दर ॿिया जेके आहिनि उहे क़िस्म थींदा आहिनि फ़ैल जा, उहे असां पढ़ी वठूं था। फ़ैल बेफ़ाइल, यानी कि उहो फ़ैल जंहिंजो को फ़ाइल न हुजे, या अकर तुर्क फ़ैल जंहिंखे असां चवंदासीं, जेको ख़ासि करे जेको PhD JEST टेस्ट में आयो हुयो, त घणा जेके कैंडिडेट्स हुआ उन्हनि ते मीम्स बि ठाहिया, परेशान बि थी विया त अकर तुर्क फ़ैल ज़िंदगी में न आहे ॿुधो त इहो छा थींदो आहे। हाणे अकर तुर्क अ जी माना हूंदी आहे न, अ जी माना छा हूंदी आहे, न। हाणे उहो फ़ैल जंहिंजो फ़ाइल न हुजे, जंहिंजो फ़ाइल न हुजे, कम जो कंदड़ करतर्क असां चवंदासीं कर्ता मां वरितो वियो आहे। ठीकु आहे, कर्ता मां यानी कि कम जो कंदड़, कम जो कंदड़, यानी कि माना कम जो कंदड़ छा हुजे, न हुजे मौजूदु, त उहो जेको आहे फ़ैल जंहिंमें कम जो उहो जुमिलो अहिड़ो जंहिंमें अहिड़ो फ़ैल इस्तेमालु थियो हुजे जंहिंमें कम जो कंदड़ ज़ाहिर न हुजे, त उनखे असां छा चवंदासीं, फ़ैल अकर तुर्क चवंदासीं या फ़ैल बेफ़ाइल चवंदासीं। जीअं फ़र्ज़ु कयो मां तव्हांखे चवां थो सुभाणे मिलबो, सुभाणे मिलबो, या वरी मां लिखां थो कराची वञिबो, कराची वञिबो। ख़बर पए थी त केरु वेंदो कराची, हिते को फ़ाइल आहे, फ़ाइल त आहे ई कोन। त हाणे इहो सिर्फ़ु छा आहे, अहिड़ो फ़ैल। हाणे इन में इहो हूंदो आहे त मिसाल ख़ासि करे अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि जंहिंमें असांखे फ़ाइल जी ख़बर ई न पवंदी त फ़ाइल कहिड़ो आहे। ठीकु हो, या मिसाल के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न सियारनि में तड़ो नाइण कंदा, पोइ उन्हनि जे लाइ ख़ासि करे तड़ो कबो। ठीकु हो, या मानी खाइबी, मानी खाइबी। त हाणे इहे छा आहिनि, अहिड़ा जेके जुमिला हुजनि जंहिंमें मिलबो, कबो, वञिबो, खाइबी, इहे फ़ैल इस्तेमालु थियल हुजनि, त उहे जेके आहिनि उहे कहिड़ा क़िस्म जा फ़ैल हूंदा आहिनि, अकर तर्क जेका आहे उहो फ़ैल हूंदो आहे। फ़ैल मुआविन असां हुनखे चवंदा आहियूं जेको मददगार हुजे। मुआविन जेको आहे उहो मददगार मां वरितो वियो आहे। जीअं तव्हां चवंदा आहियो न हेल्पिंग वर्ब्स इंग्लिश में, हेल्पिंग जेको वर्ब हूंदो आहे, हाणे उहो कहिड़ो हूंदो आहे, इज़, एम, आर वग़ैरह जेके हैज़, हैव, इहे छा आहिनि, हेल्पिंग वर्ब हूंदा आहिनि न। त हाणे जेके बि ख़ासि करे जीअं आहे आहे, हो आहे, ठीकु आहे, आहियां आहे, जुमिले में को बि मिसाल मां उस्ताद आहियां, मां उस्ताद आहियां, त हाणे हिते आहियां जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे उहो कहिड़ो फ़ैल इस्तेमालु थियल आहे, फ़ैल मुआविन। ठीकु आहे, या मिसाल मां लिखां थो त अवेस खाए थो, अवेस खाए थो। हाणे खाए त फ़ैल आहे, पर खाए सां गॾु हे थो बि छा आहे, फ़ैल आहे। जेको थो कहिड़े हुन मां वरितो वियो आहे, थियण मां वरितो वियो आहे। कहिड़े मां वरितो वियो आहे, थियण वारे फ़ैल मां वरितो आहे, फ़ैल लाज़िमी जंहिंखे चवंदा आहियूं उन मां वरितो वियो आहे, थियण मां थो वरितो वियो आहे। त हाणे जेको थो आहे न उहो बि छा आहे, फ़ैल मुआविन चवंदासीं। ठीकु आहे, नंढियूं नंढियूं शयूं बि जेके आहिनि उहे इम्पोर्टेंट हूंदियूं आहिनि। हाणे फ़र्ज़ु कयो मां लिखां थो त शोएब आयो आहे, शोएब आयो आहे। हाणे हिते आयो त असां चवंदासीं त इंग्लिश में मिसाल कमु चवंदा आहियूं। आहे जेको आहे त उहो छा आहे, इहो असांजो फ़ैल मुआविन इस्तेमालु थिए थो। शोएब आयो आहे जेको आहे न मददगार तौरु इस्तेमालु थिए थो, हिनखे असां चवंदासीं आहे, सिर्फ़ु हिनखे छा चवंदासीं, फ़ैल मुआविन चवंदासीं। ठीकु आहे, या मिसाल मां चवां थो त ही अंब आहे, ही अंब आहे। हाणे हे हिते जेको आहे इस्तेमालु थियो, इहो छा आहे, इहो असांजो फ़ैल मुआविन आहे। उन खां बाद में फ़ैल मुरकिब असां हुनखे चवंदा आहियूं जंहिंमें ॿ जेके आहिनि न फ़ैल, ॿ फ़ैल लगातार इस्तेमालु थियनि, ॿ फ़ैल छा इस्तेमालु थियनि, लगातार इस्तेमालु थियनि, त उनखे फ़ैल मुरकिब चवंदासीं। उहो कीअं, जीअं फ़र्ज़ु कयो मां हिकिड़ो जुमिलो लिखां थो, एज़ाज़
मानी, खाइण लॻो। हाणे खाइण बि ऐं लॻो बि इहे ॿ जेके आहिनि न उहे अलॻि अलॻि जेके आहिनि न जेके फ़इल आहिनि। हाणे ॿ अगरि जो हिते फ़इल इस्तेमालु थियनि था त इनखे तव्हां छा चवंदासीं, उहो फ़इल मुरकब आहिनि। ऐं उन खां अलावा मां फ़र्ज़ु कयो हिते मां लिखां थो कंबर कंबर ख़त लिखी मोकिलियो। कंबर ख़त लिखी मोकिलियो। हाणे लिखी ऐं मोकिलियो इहे ॿ फ़इल इस्तेमालु थिया लगातार, त इहे छा आहिनि, फ़इल मुरकब आहिनि। ठीकु आहे। या मिसाल मां चवां थो त सैफला ढगा काईंदो वियो, काईंदो ऐं वियो इहे ॿ जेके इस्तेमालु थिया त इहे बि छा हूंदा, फ़इल मुरकब हूंदा, जंहिंजूं ॿ अलॻि अलॻि जेके आहिनि न माना माना निकिरनि थियूं, खाइण ऐं लॻो। ठीकु आहे, लिखी मोकिलियो, त इहे जेके आहिनि फ़इल मुरकब हूंदा आहिनि। आई होप तव्हांखे फ़इल ऐं उन जा क़िस्म जेके आहिनि उहे सम्झ में अची विया हूंदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो लेक्चर में, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।